नाज़रीन वाक़िआ आगाह कंदासीं। इस्लामाबाद हाई कोर्ट में गिलगित जे अॻूणे चीफ जज राणा शमीम ख़िलाफ़ तौहीन अदालत केस जी ॿुधणी जारी आहे। गिलगित जो अॻूणो चीफ जज राणा शमीम इस्लामाबाद हाई कोर्ट में पेश थियो आहे। ॿुधणीअ दौरान अदालत सहाफ़ियनि सां रवासी खां पुछाणो कयो त वासी साहब अवां जी शिकायत आई, ॿुधायो ऑर्डर में किथे ग़लती आहे। सहाफ़ी जवाब ॾींदे चयो त ऑर्डर में लिखियो वियो त हक़ीक़तूं ग़लत बि हुजनि पर अवामी मुफ़ादनि लाइ लिखंदो रहंदो। जॾहिं त ॻाल्हि कई नाहे, अदालत रिमास न त अवां इहो बि लिखियो तव्हां खे ख़बर नाहे त कसमनामो दुरुस्त आहे या ग़लत। जेकॾहिं को वॾो नालो अवां खे कसमनामो अवां खे ॾींदो, छा अवां छापे छॾींदा? ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट में गिलगित जे अॻूणे चीफ जज राणा शमीम ख़िलाफ़ तौहीन अदालत केस जी ॿुधणी जारी आहे। गिलगित जो अॻूणो चीफ जज राणा शमीम इस्लामाबाद हाई कोर्ट में पेश थियो आहे। ॿुधणीअ दौरान अदालत सहाफ़ियनि सां रवासी खां पुछाणो कयो त वासी साहब अवां जी शिकायत आई, ॿुधायो ऑर्डर में किथे ग़लती आहे। सहाफ़ी जवाब ॾिनो त ऑर्डर में लिखियो वियो त हक़ीक़तूं ग़लत बि हुजनि पर अवामी मुफ़ादनि लाइ लिखंदो रहंदो। जॾहिं त ॻाल्हि कई नाहे, अदालत रिमास न त अवां इहो बि लिखियो तव्हां खे ख़बर नाहे त कसमनामो दुरुस्त आहे या ग़लत। जेकॾहिं को वॾो नालो अवां खे कसमनामो अवां खे ॾींदो, छा अवां छापे छॾींदा?